अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं महबूब उमर जो। दोस्तों तव्हां मां काफ़ी सारनि दोस्तनि पुछियो आहे त आईफोन में सिंधी कीबोर्ड कीअं लॻाइजे। हिन वीडियो में तव्हां ॾिसंदव त आईफोन में सिंधी कीअं थी लिखी सघिजे। वीडियो पूरो ज़रूरु ॾिसियो। अचो त शुरूआत कयूं। दोस्तों ही असां अची वियासीं आईफोन ते ऐं हाणे असांखे वञिणो पवंदो सेटिंग में वञण खां पोइ तव्हांखे गौर सां जनरल में अचण खां पोइ तव्हांखे कीबोर्ड ते क्लिक करिणो आहे ऐं कीबोर्ड ते क्लिक करण खां पोइ मथे कीबोर्ड्स ते क्लिक करिणो आहे। ऐं हिते ॾिसो त हिकिड़ो इंग्लिश आहे, हिकिड़ो इमोजी आहे ऐं एड न्यू कीबोर्ड ते क्लिक कयो ऐं हिते तव्हांखे ॻोल्हणी आहे सिंधी। ॾिसो हिन में जेकॾहिं तव्हां जीबोर्ड इंस्टॉल कयो था उन में बि तव्हां इन ई तरह सिंधी ऐड करे सघो था। जेकॾहिं एप्पल जो आई कीबोर्ड इस्तेमालु कयो पिया त उन में बि तव्हां सिंधी कीबोर्ड ऐड करे सघो था। थोरो हेठि ईंदो, हिते तव्हांखे सिंधी मिलंदी। हेठि आहे देवानगरी, इहा न, इन खां मथी जेकी सिंधी आहे हिनखे ऐड करे छॾियो। ओके, ऐड करण खां पोइ हाणे तव्हां किथे बचो था सिंधी लिखणु ऐं तव्हांखे हिते कीबोर्ड मिलंदो ऐं हेठि जेको कॉर्नर में ग्लोबल जो आइकन आहे हिन ते क्लिक कयो। ठीकु, ओके, हिते तव्हां सिंधी आसानीअ सां लिखी सघो था। असां जेको कुझु लिखणु चाहियो लिखी सघो था। दोस्तों हीअ वीडियो तव्हांखे रहीम सिंधीअ जी महिरबानी सां पहुचाए रहियो आहियां। उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी वीडियो जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते क्लिक कयो। को बि सवाल आहे कमेंट में लिखो। हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न कयो, लाइक करे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो। मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।